जीअं सिंध ख़ासि करे नौजवान साथियो तव्हांखे वरी जीअं सिंध। गुज़िरियल महीने असां गुफ़्तगू कई असें हिकिड़े मौज़ू ते जेका ख़ासि तौरु नौजवाननि लाइ हुई त जेके रोज़मर्रा जा मसइला अचनि था सिंध जा जिन ते तव्हां मुतहरिक बि थियो था, एतिजाज बि कयो था, उन्हनि खे हिकिड़े सियासी प्रोग्राम सां कीअं ॻंढिजे ऐं सियासी प्रोग्राम सां ॻंढण जी केतिरी अहमियत आहे ऐं न ॻंढण सां कीअं उनजो असांखे जिदोजहद जो सही फल नथो मिले, इन ते थोरो पाण ॻाल्हायो हुयोसीं। वरी चयोसीं त हफ़्ते खां पोइ ॻाल्हाईंदासीं, पर वरी ॿिया अहिड़ा मसइला अची विया। राजा ॾाहिर जी वरसी आई, पोइ वञण जो ॾींहुं आयो, पोइ सिंधी ॿोलीअ जो आयो, त उन्हनि ते ॻाल्हाइणो पइजी वियो। उनजे करे वरी अॼु पाण उन ते ॻाल्हायूं था। त दोस्तो, इन में त को शक कोन्हे त सिंध जे लाइ रोज़ानो सिंधी माण्हुनि, सिंधी क़ौम लाइ ज़िंदगी मौत जा मसइला अचनि था, पैदा थियनि था। ईअं चइजे त 72 साल जी पाकिस्तान जी जेका तारीख़ आहे उहा सिंध जे सूरनि, सिंध जे ॾुखनि जी दास्तान आहे। पर जीअं शाह लतीफ़ चयो आहे त रोज़ा नमाज़ूं पिणु चङो कमु, उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे पिरीअ खे त इन्हनि रोज़ानो उथंदड़ मसइलनि ते जेका जिदोजहद तव्हां असां कयूं था उहा सही आहे, उहा ज़रूरी आहे, उहा कजे, इहो चङो कमु आहे। पर उहो ॿियो फ़हम कहिड़ो आहे? उहो इहो आहे त हीउ निज़ाम जेको इहे मसइला पैदा थो करे उनखे तब्दील कजे। त उन गुज़िरियल प्रोग्राम में मूं 2-3 मिसाल ॾिना हुया त कीअं असां मसइलनि ते जिदोजहद कंदा रहियासीं। हिकिड़े मूं वरी ॿियो मसइलो पैदा थियो, वरी असां उनखे छॾे वरी ॿियो खयोंसीं, वरी उन ते हुयासीं त टियों पैदा थियो, वरी उनखे छॾियोसीं। नतीजे तौर ते उहे मसइला पंहिंजी जाइ ते मौजूदु रहिया, के त हुक्मरान पंहिंजा मक़सद पूरा बि करे विया। उन सां गॾोगॾु मूं हिकिड़ी सिंध जी तहरीक जो मिसाल ॾिनो हो जंहिं निज़ाम में तब्दीलीअ जो पंहिंजो मक़सदु हासिलु कयो, उहा आई वञण टोड़ तहरीक। ऐं इतफ़ाक़ सां थोरनि ई ॾींहंनि खां पोइ यानी 1 जुलाई ते वञण टुटण जो ॾींहुं अची वियो। ऐं उन मां असां उन ते बि ॻाल्हायो हुयोसीं। उन मां असांखे सबक़ु मिलियो त कीअं निज़ाम जे तब्दीलीअ सां असांजा मसइला कंहिं हद ताईं हल थियनि था। ऐं मूं उन में चयो हुयो त जेका सिंध असेंबली अॼु आहे ऐं जेका सिंध हुकूमत आहे ऐं उहे जेके बि के थोरा घणा नंढा वॾा सिंध जे भले जा कम कनि था, त उहे उन वञण मुख़ालिफ़ तहरीक जे करे आहिनि। सिंध असेंबली न हुजे हा त उहे कम कोन थियनि हा। ऐं वरी उनखां हफ़्ते खां पोइ 7 जुलाई ते सिंधी ॿोलीअ जो ॾींहुं आयो। इहो उहो ॾींहुं हो 7 जुलाई जंहिं ते 1972 में याने वञण टुटण, सिंध जी असेंबली बहाल थियण ऐं उनखां पोइ उनजी चूंड ऐं हुकूमत अचण खां पोइ कुझु ई हफ़्तनि जे अंदरि सिंध असेंबलीअ इहो बिल पास कयो सिंध खे सिंध जी सरकारी ॿोली करण जो। त इहो असांजे लाइ काफ़ी हिकिड़ो सबूत आहे त वञण टुटो, सिंध असेंबली ठही ऐं उनखे इख़्तियार मिलियो त पंहिंजे ॿोलीअ जे लाइ या पंहिंजे कल्चर जे लाइ के फ़ैसिला करे सघे, त उन असेंबलीअ सिंधी ॿोलीअ जो बिल पास कयो। पर जेकॾहिं असां वञण टुरण लाइ त जिदोजहद न कयूं हा, निज़ाम जे तब्दीलीअ लाइ न ॻाल्हि कयूं हा, ऐं मग़रबी पाकिस्तान जी असेंबली हुजे हा, उनखां असां मुतालबा कंदा रहूं हा ॿियनि सां गॾु, मसइलनि मग़रबी पाकिस्तान जी हुकूमत खां इहो मुतालबो कंदा रहूं हा त सिंधीअ खे सिंध जी सरकारी ॿोली कयो। त कीअं करे? हो उन्हनि त सिंध खे ई ख़तमु करे छॾियो, हो त सिंध जो नालो वठण खे ई गुनाह पिया करार ॾियनि, त उहे कीअं ठाहिनि ना क़ौमी सरकारी ॿोली सिंधीअ खे। त माना जॾहिं वञण टुटो, सिंध असेंबली ठही, त उन सिंधी ॿोलीअ जो बिल पास कयो। अहिड़ी तरह सां ॿिया बि कुझु कम उन असेंबलीअ कया आहिनि। त इहो असांखे ॿुधाए थो। ऐं हाणे मां जीअं गुज़ारिश कई
अॻे दफ़े बि हाणे बि त हीअ अॼु जी ख़ासि मां गुज़ारिश सिंधी नौजवाननि जे लाइ कयां थो त उन्हनि खे इहा शइ सम्झण जे लाइ त कीअं इन्हनि वक़्ती मसइलनि खे सियासी प्रोग्राम सां ॻंढिजे या कीअं इहे मसइला उन सियासी प्रोग्राम जी पैदावार कीअं आहिनि इन खे सम्झणो पवंदो ऐं इन खे सम्झण जे लाइ दोस्तो असांखे सिंध जी तारीख़ पढ़णी पवंदी सिंध जी तारीख़ पढ़णी पवंदी सिंध जी जिदोजहद जी तारीख़ पढ़णी पवंदी पहिरीं असांखे सम्झणो पवंदो त असां छा आहियूं असां केरु आहियूं हिन धरती जी अहमियत छा आहे असां वटि असां आया असां हिन धरतीअ जा मालिक आहियूं या असां हिकिड़ी तारीख़ी क़ौम आहियूं जेका हिन धरतीअ ते मालिकीअ जो हक़ु रखे थी या असां हिकिड़ा चंद फ़र्द आहियूं जेके कंहिं हिकिड़े सुठी नौकिरीअ जे लाइ कंहिं घर जे लाइ असां हुकुमराननि खां मिनथूं कयूं था जीअं हितां कुझु माण्हू अमेरिका यूरोप जे मुल्कनि में वञनि था उते हू कमाइनि था उते उन्हनि खे नौकिरी मिले थी उते उन्हनि खे ट्रेनिंग मिले थी उते उन्हनि खे सुठियूं नौकिरियूं मिलनि थियूं घर मिलनि था पर उते उन्हनि जी क़ौमी शनाख़्त उते ख़तमु थी वञे उन्हनि खे उते जो थियणो पवे थो ऐं कुझु माण्हू जेके मुकमिल तौरु उते जा नथा थियनि उहे न उतां जा था रहनि न उतां जा था रहनि त असां हिन धरती जा वारिस आहियूं हिन धरती जा मालिक आहियूं असां तंहिं करे हिते जे मसइलनि ते हिते जे मामलनि ते इख़्तियारु असांजो हुजे फ़ैसिलनि करण जो इख़्तियारु सिंधी माण्हुनि खे हुजे जॾहिं असांखे इख़्तियारु हूंदो पंहिंजे फ़ैसिलनि करण जो त असां पंहिंजे हक़ में कंदासीं जॾहिं असांजे फ़ैसिलनि करण जो इख़्तियारु असांजे मुख़ालिफ़नि खे असांजे दुश्मननि खे हूंदो जेके सिंधी क़ौम जे वजूद खे नथा मञनि जेके सिंधी क़ौम जे वजूद खे ख़तमु करणु था चाहिनि उन्हनि मूं असां कीअं था उमेदु रखूं त असांजा मसइला उहे हल कंदा उन जे लाइ मां चवंदुसि त तव्हां सिंध जी तारीख़ खे पढ़ो सिंध जे कल्चर खे पढ़ो पोइ तव्हांखे सम्झ में ईंदी त असांजो असुली मसइलो छा आहे असांजो असुली मसइलो सिंधी क़ौम जी शनाख़्त खे बचाइणु आहे असांजो असुली मसइलो हिन धरतीअ ते पंहिंजी मालिकीअ जो हक़ु तस्लीम कराइणु आहे ॿाहिरियां माण्हू अचनि त उहे असांजे शर्तनि ते अचनि हींअर सूरत हाल इहा आहे त ॿाहिरियां माण्हू हिते अची असांजे लाइ शर्त था रखनि उहा कराचीअ में सिंधी छो था अचनि कराचीअ में सिंधी अचनि त हेतिरा अचनि हेतिरा न अचनि ॿाहिरियां माण्हू इहे ॻाल्हियूं था कनि ऐं असां उन्हनि ॻाल्हियुनि जे पोयां असां चवंदा त न न असांखे बि कराचीअ में रहणु ॾियो ईअं क़ौमूं न ज़िंदह थींदियूं आहिनि त मालिकीअ जे लाइ असांखे करिणो आहे त हिकिड़ो उनखे पढ़ो ऐं ॿियो मां तव्हांखे चवंदुसि साईं जीएम सैद जे किताबनि खे लिटरेचर खे पढ़ो छो त उन असांखे इहा ॻाल्हि चङी तरह सां सम्झाई सिंध जी तारीख़ ऐं आलमी सियासत जो मुतालो करे उन्हनि ॿिन्ही खे मिलाए हुन असांखे ॾेखारियो त असां दुनिया जे ॿियनि मुहज़िब क़ौमुनि वांगुरु जेके अॼु तरक़ी करे वियूं आहिनि उन्हनि वांगुरु असां बि हिकु तारीख़ी हिकु सुधरियल मुहज़िब क़ौम रहिया आहियूं इहो जीएम सैद असांखे ॾेखारियो ऐं उन असांखे इहो ॿुधायो सम्झायो त असांजा जेके रोज़मर्रा जा मसइला आहिनि जेके असांजी ग़ुलामनि वारी हैसियत आहे इहा इन करे आहे त सिंध पंहिंजे फ़ैसिलनि जो इख़्तियारु नथी रखे पंहिंजे धरतीअ ते असां इख़्तियारु नथा रखूं तंहिंजे करे मां तव्हांखे चवंदुसि गुज़ारिश कंदुसि त अॼु जा जेके मसइला अचनि था रोज़ानो फेसबुक ते सोशल मीडिया ते उन्हनि खे बि ज़रूरु ॾिसो पर पंहिंजी तारीख़ खे पढ़ो माज़ीअ खे सम्झंदी जेका क़ौम उहा पंहिंजो मुस्तक़बिल रोशन ठाहे सघंदी हाल जो कमु छा हूंदो आहे हाल जो कमु हूंदो आहे माज़ीअ खे सम्झी माज़ीअ खे मुस्तक़बिल सां ॻंढे इल्म जी अहमियत ऐं इल्म जी अफ़ादत बि असुल में इहा आहे त माण्हूअ खे इन लाइक़ु बणाए त हू माज़ीअ खे मुस्तक़बिल सां
ॻंढे सघे, रुॻो अॼु जे मसइलनि खे ॾिसणु इल्मु हासिलु करणु नाहे। त मां उमेदु कयां थो सिंध जे सभिनी माण्हुनि मां, ख़ासि करे सिंध जे नौजवान नसल मां, जंहिंखे हाणे आईंदह सिंधी क़ौम जी वाघ संभालणी आहे, त इन्हनि रोज़मर्रा जे उथंदड़ इशूज़ ते जिदोजहद जेका कयो था उहा सही आहे, पर उन खे हिकिड़े सियासी प्रोग्राम सां ॻंढियो ऐं उन जे लाइ तव्हां पंहिंजे तारीख़, पंहिंजे कल्चर, पंहिंजी हैसियत खे सम्झो। उमेद त पाण वरी अॻिते इन्हनि शयुनि खे अॻिते वधाईंदासीं, गुफ़्तगू कंदासीं त उहे शयूं कीअं असां ग़ुलाम आहियूं, या साईं जेम्स जेको असांखे दॻु ॾसियो आहे उहो छा आहे, इन ते वरी पाण ॻाल्हाईंदासीं।